अस्सलाम दोस्तों, मां साफ़ी सोशल वर्कर मोब जुड़ो कच्चे में मौजूद हूँ। बेलो खातो पुलिस की मदद से ऑपरेशन लथो। सामू जो वण पे ॾिसो, ये वण बेलो, ये वण बेलो कोट धिंगाणो आहे। ये सब बेलो कोट धिंगाणो जा घाटा घाटा वण आहिनि। ऐं जेका हीअ ज़मीन आहे या हीअ जेको बेलो खाते जो साम्हूं रेंजर वञे पियो या साम्हूं उहो ट्रैक्टर ॾिसो कार्रवाई करे पियो, तव्हांखे अॻिते ॾिसूं था। इहा ज़मीन जेका आहे जहाँ हितां हलूं पिया, इहा ज़मीन जेका आहे न, हीअ ज़मीन आहे बेलो लाखाट ऐं बेलो अधड़ी। हाणे हे ॾिसो कार्रवाई थिए पई। बेले खाते जा ऑफिसर यूनिट्स असगर मौजूदु आहिनि। ट्रैक्टर वहे पियो, ट्रैक्टर जी जेके खूह आहिनि उहे खूह अॻी किण सां खूहनि खे लटे पियो। छा आहे बेलो कहिड़ो आहे? असां यार लाखाट में आहियूं। लाखाट में कार्रवाई असां शुरू कई आहे। अवां ॾिसो त हीअ ज़मीन सभु गैराबाद पई आहे ऐं हिते का बि आबादी वग़ैरह बि कोन्हे, पर असां वरी पंहिंजे लॻे थो त निशान खूह जो आहे। उन हिसाब सां जेको आहे सो असां कार्रवाई कयूं पिया। अॻिते बि जेके आहिनि खूह आबादियूं कोन, माण्हू हर आहिनि, त बि उन बावजूदि बि असां जेके हिन जा बोर आहिनि सभु ख़तमु कंदासीं। पर कुझु सरकारी ज़मीन ते हिन पासे या हिन पासे हरक आया आहिनि। जेके हरक आया आहिनि त असां खूह हींअर सां डैमेज कयूं था उन्हनि जा। वरी जे अॻिते उहो हरक आईंदा त एफ आर कराईंदासीं ऐं उन जा फसल पटींदासीं। जो तो दोस्तों ये बेले खाते वाला स्प्रे पिया कनि। असगर में मौजूद आहे। असगर छा जो पिया स्प्रे कनि? फसल छा जो आहे? फसल आहे लूसण जो ऐं परियां हिन खां कणिक जो। हीअ लूसण जो आहे, हिन में असां स्प्रे पिया करायूं। हुन में जेको आहे असां ट्रैक्टर हलायो आहे, हीअ स्प्रे सां जेको आहे सॼो ख़तमु थी वेंदो इंशाल्लाह। याला भाई दे इधर आ भी दे कोनी की जगह सीमा नालो मोहम्मद यूनुस चांडियो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर काज़ीमंद। हींअर असांजी जेका कार्रवाई हले पई, पंहिंजो सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, पंहिंजो DFO अब्दुल फताह खोसो साहब, सेशन जज नवाब शहीद बेनज़ीराबाद, SSP शहीद बेनज़ीराबाद, उन्हनि जे तावन सां बेले लाखाट में ही असांजी कार्रवाई हले पई।
हिते माण्हुनि खे असां आबादी कोन करणु ॾिनी आहे, पर हाल उन्हनि जा खूह आहिनि ऐं जेको आहे सो इहे इन्हनि जा डैमेज कयूं पिया। इंशाल्लाह जे अॻिते लाइ हुननि को क़दम खयों त वरी असां बि कानूनी क़दम खणंदासीं, एफ.आई.आर. बि कंदासीं, सभु कुझु उन्हनि जे लाइ कंदासीं। बेलो कोट धिंगाणो ॾिसो पिया ऐं पोयां ॿेले खाते वारनि जी गाॾी बि ॾिसो पिया तव्हां मुंहिंजे पोयां, हे ॿेले खाते वारनि जा ट्रैक्टर ऐं ही ॿेलो खाते जा अमलदार, ॿेलो हे रस्तो जेको आहे रस्तो, हे पुलिस जूं गाॾियूं तव्हां ॾिसो पिया अचनि पियूं कचे में, ऐं हे ऑपरेशन हाणे वरी ॿिए मरहले में दाख़िल थियो आहे ॿेले खाते वारनि जो। हे ॿेले खाते वारनि जेको कार्रवाई करे सामान खयो आहे ॾिसो पिया, उहो बि ॾिसो पिया कचे मां गाॾियूं गुज़रनि पियूं। साम्हूं जेका आहे इहा गाॾी ॿेले खाते वारनि जी बीठी आहे, ॿेले खाते जा अमलदार आहिनि, पुलिस आहिनि, हिननि जा ई ट्रैक्टर आहिनि, तव्हां सभु कुझु ॾिसो पिया लाइव तव्हांखे ॾिसो पिया। पुलिस मोबाइल लाखाट पुलिस मोबाइल ऐं सभु पुलिस मोबाइलूं, DSP काज़ी अहमद, DSP लाखाट, SHO काज़ी अहमद, SHO लाखाट सभु मौजूदु आहिनि। कार्रवाई हले पई, तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसो पिया हीअ जेके वण घाटा ॾिसो पिया, इहो ॿेलो कोट धिंगाणो आहे, हीअ ट्रैक्टर कार्रवाई पिया कनि, हीअ ॿेलो जेको परी पासे कार्रवाई थी थिए इहो लाखाट ॿेलो आहे अदड़ी।